पेटे अलफ नवाबशाह पारां उस्तादनि जी जबरी कटवतीअ खिलाफ़ डायरेक्टर एजुकेशन ऑफिस नवाबशाह जे आॾो सख़्त एहतजाज कंदे पट ते वेही धरणो हयो। उन मौके ते उस्तादनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उस्तादनि जी जबरी कटौती कई पे वञे 25,000 रुपया पर मंथ, जेके रिटायर थी विया आहिनि उन्हनि जी बि 25,000 थिए पई। असांजो मौक़िफ़ इहो आहे त 1.5 लख जो असां जेको उस्तादनि खयो हो उहो 1.5 लख रुपया पूरो थी वियो आहे। हाणे जेकॾहिं इंक्रीमेंट जा असांजे पैसा आहिनि उहे पर मंथ 5,000 रुपया रिटायरमेंट जा ऐं हाज़ुर सर्विस जा कया वञनि। टीओ जो नोटिफिकेशन, डीओ जो लेटर, डायरेक्टर जो लेटर, सेक्रेटरी जो लेटर, सेक्रेटरी फिनांस जा लेटर असांखे 1.5 लख अनट्रेंड इंक्रीमेंट जे मद में ॾिनुनि। ओचितो ई उहो वापसि कराइनि। असांजो मुतालबो आहे त उस्तादनि ते चोर दरवाज़े खां वार थो थिए, वेठे वेठे 30,000 चट। मुतालबो असांजो इहो आहे जेकॾहिं ही कटौती ख़तमु न थी, 5 उस्ताद डेली जे बुनियाद ते मरण घड़ी ते वेंदा। इंक्रीमेंट खई आहे त इंक्रीमेंट आरोपीज़ ला तहत कटियो। हिननि असां सां एग्री करे ऐं राति जे में इहो कयो अथनि, ट्रेजरी सां मिली ऐं वरी दोस्तनि जा वधीक पैसा कटण जे लाइ ॾिनो अथनि। साम्हूं धरणो हुयो। हिन जो चवणु आहे त जेको उस्ताद अनट्रेंड इंक्रीमेंट जा 1.5 लख उहा ऑलरेडी कटिजी विया आहिनि, पर उनजे बावजूद बि एक्सिस में असांजी जेकी कटवती कई पई वञे ऐं उस्ताद हिकिड़ो तमामु उन पघार ते उन डिपेंड थो करे, पर 20,000 कटवती करे उस्ताद तमामु परेशान चवनि जेकॾहिं असांजा मुतालबा न मञा विया त असां हिते मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कंदासीं। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।